बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त असांजी गुफ़्तगू तारुफ़ नवाब अरबा जे बारे में हली रही हुई, जंहिंमें पहिरीं ॿिनि प्रोग्रामनि में नाइब अव्वल उस्मान बिन सईद अल उमरी ऐं नाइब सानी मोहम्मद बिन उस्मान जे मुतालिक़ गुफ़्तगू कईसीं ऐं गुज़िरियल प्रोग्राम में ॿुधायोसीं त ॿिए नाइब मोहम्मद बिन उस्मान पंहिंजे वफ़ात खां पहिरियां इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकुम सां हुसैन बिन रूह खे टियों नाइब ख़ासि मुक़ररु कयो। टियों नाइब अबुल क़ासिम हुसैन बिन रूह नौबख़्ती हुया। नौबख़्ती इन करे सॾियो वेंदो हो जो हू शायदि ईरान जे इलाइक़े नौबख़्त सां तालुक़ु रखंदो हो। हुसैन बिन रूह गुज़िश्ता नाइब वांगुरु आक़िल ज़मान, मुत्तक़ी, परहेज़गार ऐं बहादुर साबिर हो। हुसैन बिन रूह जे दौर में हिकिड़े अहिड़े ज़ालिम जी हुकूमत हुई जंहिंजो नालो मुक़्तदर अब्बासी लिखियो थो वञे। जॾहिं इन ज़ालिम बादशाह खे ख़बर पई त हुसैन बिन रूह अली जे शीयनि ते महिरबान आहे त इन महिल हिन खे ज़िंदान में क़ैद कराए छॾियो। 312 हिजरी खां वठी 317 हिजरी ताईं पाबंद सलासल रहिया। इन खां बाद हिन खे आज़ादु कयो वियो। ही मर्द मुजाहिद तक़रीबन 326 हिजरी ताईं नियाबत जा फ़राइज़ अंजाम ॾींदो रहियो। हिन पंहिंजे ज़िंदगी में हिकु किताब पिणु लिखियो जेको हिकु फ़क़ीह किताब हुयो जंहिंजो नालो अत-तअदीब लिखियो थो वञे। हिन जे बारे में हिकु वाक़ियो मशहूरु आहे त जीअं शेख सदूक अलैहि रहमा लिखनि था, मोहम्मद बिन अली असवद नक़ल कयो, हुसैन बिन रूह खे पैगाम मोकिलियो त साहिबुल अमर खे अर्ज़ु करियो त मुंहिंजे लाइ दुआ कनि त ख़ुदावंद करीम मूंखे फ़र्ज़ंद अता करे। 3 ॾींहंनि खां बाद हुसैन बिन रूह इतला ॾिनो त इमाम ज़माना अलैहिस्सलाम दुआ कई आहे त अन क़रीब ख़ुदा तोखे पुट अता कंदो ऐं उन मां माण्हू फैज़ हासिलु कंदा। नाज़रीन मोहतरम, असांजी ही 3 नशिस्त इते पहुती। इंशाअल्लाह चौथी नशिस्त में चौथे नाइब जे मुतालिक़ गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।